वेलकम बैक राज़ी मुझे टेलीविलाइन ते ज्वाइन किया सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जो ताल्लुक़ है मोहतरम जनाब सैयद नासिर हुसैन शाह साहब मूंसां गॾु शाह साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी साईं। शाह साहब सिर्फ़ सिंध जे अंदरि मनसूबनि खे रोकियो वियो आहे और सिंध जे अंदरि एतिरी ट्रांसफर पोस्टिंग थी आहे SHO लेवल खां वठी करे SSP ताईं, सबबु छा आहे? ॿियनि सूबनि में त का अहिड़ी कोन शइ थी आहे, उते मनसूबा बि हलनि पिया, पंजाब जे अंदरि बि, KPK जे अंदरि बि, बलोचिस्तान, सिंध छो टारगेट थियो आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। इहो थींदो रहंदो आहे, सिंध सां नई ॻाल्हि कोन्हे, पर इहो जेके डेवलपमेंट जूं स्कीम्स आहिनि जेके रोकियूं वयूं आहिनि, उहे स्कीम्स जेके बजट में पास थियूं, सही ज़ाहिर आहे उनजो हूंदो आहे तरीक़ेकार, त उनजी जेसि ताईं अप्रूवल थिए, वरी उहे टेंडरिंग प्रोसेस ते हिकु हद ताईं त इजाज़त ॾिनी अथऊं त जंहिंजा टेंडर वग़ैरह थियल आहिनि उहे भले कमु थी सघनि था, पर जेके प्रोसेस में हुया ऑलमोस्ट शुरू थियण वारा हुया उहे रोकिया अथऊं। इहे कम सभु उहे आहिनि, इहे घणे जेके भाङे जेके इन मींहं ऐं सैलाब जे करे जेके रोड रस्ता तबाह थिया, स्कूल या हॉस्पिटल या जेको इंफ्रास्ट्रक्चर, उन जी बहितरीअ जूं इहे स्कीमूं हुयूं जेके असां पास कयूंसीं असेंबली में, ऐं ज़ाहिर आहे उन्हनि ते कमु थियणु खपे। उन जे लाइ असां ॿीहर कयूं पिया, लेटर लिखूं पिया जेके हाणे केयर टेकर चीफ मिनिस्टर साहब आहिनि उन्हनि खे, ऐं ज़ाहिर आहे हिते पाबंदी इलेक्शन कमीशन वारनि हणी आहे, त उन्हनि जे थ्रू जीअं उन्हनि वटि लेटर वञे त इन्हनि जेके कम आहिनि इन्हनि खे कयो वञे, छो त हिन वक़्तु उन्हनि इलाइक़नि में उन्हनि जायुनि ते तमामु घणी ज़रूरत आहे ऐं माण्हू ॾाढा परेशान आहिनि। शाह साहब, जीअं त चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अॼु चयो आहे त पीपल्स पार्टी वाहिद जमात आहे जेकी वक़्त ते इलेक्शन चाहे थी। नून लीग तव्हां सां COD बि बीबी साहिबा सां कयो, हिन दौर में बि तव्हां सां 16 महीना गॾु। नून लीग बि का डिमांड कोन थी करे त इलेक्शन वक़्त ते थियणु खपे या तारीख़ ॾिनी वञे। पीपल्स पार्टी बार बार चयो थी वञे त इलेक्शन कमीशन तारीख़ ॾे इलेक्शन जी, अञा ताईं कोन मिली आहे। जी बिल्कुलु, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो शुरू खां हिकिड़ो ई मौक़िफ़ आहे त इलेक्शन आइन मुताबिक़ टाइम ते थियनि, पर जे डीलिमिटेशन जो जेका ॻाल्हि कई वई त पोइ चेयरमैन साहब इहो बि चयो त ठीकु आहे, जे डीलिमिटेशन जो तमामु ज़रूरी आहिनि, पोइ 100 ॾींहं में करायो इलेक्शन, 120 ॾींहंनि में करायो, पर डेट त ॾियो, शेड्यूल जेको आहे उहो अची वञे, माण्हुनि खे ख़बर हुजे। मिसाल, पहिरियों इलेक्शन कमीशन काफ़ी डिघो प्रोसेस कयो, वरी असांजो डेलीगेशन मिलियो वञी, उन खां पोइ हिननि 30 नवंबर कट ऑफ डेट ॾिनी त डीलिमिटेशन जो सॼो प्रोसेस पूरो थी वेंदो। चेयरमैन साहब चए थो त हलो बाबा, अवल त 30 नवंबर खां बि पहिरियों इहो सभु कुझु थी सघे थो, 3 नवंबर खां पोइ तव्हां शेड्यूल ॾेई छॾियो, बाबा 1 डिसंबर खां फॉर्म मिलणु शुरू थी वेंदा, नॉमिनेशन 3-4 तारीख़ भरजणु शुरू थी वेंदा। हिकिड़ो उहो शेड्यूल ज़रूरु अचे, ऐं असां चाहियूं था त इलेक्शन टाइम सां थियनि। शाह साहब, चेयरमैन साहब लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि करे थो त हिकिड़ी लेवल प्लेइंग फील्ड ॾिनी वञे पीपल्स पार्टी खे। तव्हांखे ख़बर आहे त लेवल प्लेइंग फील्ड कंहिं न ॾींदा आहिनि, तारीख़ में तव्हां खां का इहा ॻाल्हि निकल कोन्हे। छा PTI खे बि लेवल प्लेइंग फील्ड मिलणु खपे? ॾिसो, ॿ ॻाल्हियूं मां थोरी वज़ाहत कंदो हलां त चेयरमैन साहब जेको लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि थो करे पियो, इन खां इहो तासुर वरितो वियो आहे घणनि जायुनि ते त पोइ असां चाहियूं था त असांखे का सहूलियत ॾिनी वञे, असांजी से हुजे, ईअं न आहे। इहो ग़लति तासुर आहे। चेयरमैन साहब चए थो त लेवल प्लेइंग फील्ड सभिनि जे लाइ हुजे। असां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾिठो हूंदो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जे सिंध गवर्नमेंट हुई, असांखे हिकिड़ो मौक़ो हुयो त नॉमिनेशन जेका कयूं केयर टेकर चीफ मिनिस्टर जी, उहो साईं मुराद अली शाह साहब जो हुयो त बाबा उहो कंदो उनजी, ऐं पोइ लीडर ऑफ द ऑपोजिशन बि। असां अहिड़ो माण्हू सजेस्ट कयोसीं जेको इम्पार्शल आहे, जंहिंजो माज़ी बेदाग आहे, सिंध जो चीफ जस्टिस बि रहियो आहे हाई कोर्ट जो,
पोइ सुप्रीम कोर्ट में बि जस्टिस रहियो आहे, जंहिंजो कंहिंसां बि ईअं नथो चई सघिजे त बाबा हिन जो का एफिलिएशन आहे कंहिं बि पॉलिटिकल पार्टी सां। असां त अहिड़ो माण्हू ॾिनोसीं इन ई करे त इलेक्शन टाइम सां थियनि ऐं फ्री एंड फेयर इलेक्शन थियनि। त चेयरमैन साहब जो चवणु हुयो त इहा लेवल प्लेइंग फील्ड सभिनि खे मिले, पीटीआई खे बि मिलणु घुरिजे जेको बि इन में अचे थो प्रोसेस में। पर वरी उनखे हिकिड़ो ॿियो रंग ॾिनो थो वञे, वरी उनखे चयो थो वञे त पीपुल्स पार्टी पीटीआई सां को इलाक़ या इतिहाद करणु चाहे थी। ईअं बि नाहे। पीटीआई जी जेका सोच आहे, जेका मुल्क जे ख़िलाफ़ या मुल्क जे इदारनि जे ख़िलाफ़ जेको माइंड सेट इमरान ख़ान माण्हुनि जे ज़हननि में जेके ज़हर भरियो आहे, उन्हनि सां असांजी कॾहिं बि नथा उन्हनि सां गॾु थी सघूं। पॉलिटिकल असांजो अलाइंस उन्हनि सां नथो थी सघे। पर जेके माण्हू केसनि को आजान या जेके हिसो वठी सघनि था पिया, उन्हनि खे इहा इजाज़त ज़रूरु हुजणु खपे इलेक्शन प्रोसेस में अचनि। ऐं असां इहा ॻाल्हि चेयरमैन साहब कई आहे, जंहिंखे वरी ग़लति रंग ॾिनो थो वञे त न असां चाहियूं था त बाबा असांजी मर्ज़ी जा केयर टेकर चीफ मिनिस्टर हुजनि, केयर टेकर जेके लॻंदा आहिनि आईजी या चीफ सेक्रेटरी या मिनिस्टर में असांखे शेयरिंग खपे। ईअं न आहे। असां चाहियूं था सभिनि खे हिकु जहिड़ो हुजे ऐं सभु ट्रांसपेरेंट ऐं मेरिट ते सभु शइ थिए ऐं इलेक्शन फ्री एंड फेयर हुजनि। शाह साहब, तव्हांखे पाण ख़बर आहे तव्हांजी क़यादत केसिस खे मुंहुं ॾिनो ऐं मुल्क में रही करे मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब हुजे, अदी फरियाल टालपुर साहिबा हुजे ऐं तव्हांजी ॿी क़यादत बि मिनिस्टर्स हुजनि, उन्हनि बि केसनि खे मुंहुं ॾिनो ऐं अहिड़नि केसनि खे मुंहुं ॾिनो जेके हमेशह चयो वेंदो आहे त इहा विक्टिमाइज़ेशन हुई, इंतकामी कार्रवाई। हाणे नवाज़ शरीफ़ साहब 21 अक्टूबर ते अचे थो। मियां साहब प्रोटोकॉल सां जाती उमरा वेंदो या केसनि खे मुंहुं ॾींदो? ॾिसो, इहो इन ते घणी बहस हले पियो। उन में ईज़ी आहे त हो प्रोटेक्टिव बेल मिलंदी आहे, उहो उनजो कानूनी हक़ आहे। उहा मियां साहब प्रोटेक्टिव बेल वठी सघे थो पियो। पोइ जेको कानूनी तरीक़ेकार आहे उन सां उहो मुंहुं ॾींदो। ॾिसो, मियां साहब जे अचण खे असां वेलकम कयूं था पिया। उनजो मुल्क आहे, हिकिड़ी वॾी पॉलिटिकल पार्टी जो हेड आहे ऐं उनखे अचणु खपे ऐं उनखे हिसो वठणु खपे उनखे इलेक्शन में। उन में त असां कंहिं क़िस्म जी का बि उनजे अगेंस्ट को बयान या का अहिड़ी ॻाल्हि नथा कयूं असां। ऐं कानूनी तौर ते इहो ईज़ी आहे। हुनजे जेके कानूनी माहिर आहिनि उन्हनि खे ख़बर आहे। ऐं मां सम्झां थो थींदो बि इहो ई त मियां साहब जे अचण खां पहिरियों प्रोटेक्टिव बेल वरिती वेंदी त हो अची वञनि ऐं जेको बि उनजो इस्तक़बाल कनि था पिया या जेको बि सिलसिलो आहे उहो पूरो थिए। उन खां पोइ हो फेस करे कानूनी जेको बि सिलसिलो आहे पोइ कोर्ट में पेश थिए। पोइ जेका बि कोर्ट जो फ़ैसिलो हुजे उनखे मञणो पवंदो आहे। मियां साहब मञींदो इहा ॻाल्हि जेका आहे। शाह साहब, तव्हांखे पाण ख़बर आहे त शहबाज शरीफ़ साहब चयो आहे त मां 30 सालनि खां वठी करे इस्टेब्लिशमेंट की आंख का तारा हूं। हिकु त इहा ॻाल्हि। ॿी इहो चयो थो वञे त मियां साहब हिकिड़ी अंडरस्टैंडिंग सां, रिकन्सिलिएशन सां वोट को इज़त दो, जजिस और जनरलनि जो एहसाब न थियणु खपे, ख़ामोशी करे हिकु ग्रंटी सां हिते अचे पियो पाकिस्तान जे अंदरि। इहो त शुरूअ खां सिलसिलो रहियो आहे। वाहिद हिकिड़ी पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे जंहिंखे कॾहिं बि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सपोर्ट या अहिड़े क़िस्म जी का सपोर्ट न मिली आहे। पीपुल्स पार्टी खे हर इलेक्शन में टफ टाइम ॾिनो वेंदो आहे। असांजा खोड़ सारा कैंडिडेट जेल में बि हूंदा आहिनि, अलाह जी महिरबानीअ सां उतां बि उहो कामयाबु थींदा आहिनि। मुल्क खां ॿाहिरि हूंदा आहिनि। कुझु दोस्तनि खे तव्हांखे ख़बर आहे ना अहल कयो वेंदो आहे त उहे इलेक्शन में हिसो न वठी सघनि। पर उनजे बावजूदि असां ॿिया कैंडिडेट ॾींदा आहियूं, उहे कामयाबु थींदा आहिनि। इहो अलाह जी महिरबानी आहे। ऐं पीपुल्स पार्टी खे कॾहिं एक्स्ट्रा ऑर्डिनरी सपोर्ट न मिली आहे। इन जी भेट में जेके बि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, सवाइ हिकु ॿिनि जे जिन में ANP बि असां ॻणींदा आहियूं, हिकु अधु का बि तव्हां चई सघो था पिया, बाक़ी त सभिनि खे हमेशह तव्हां तारीख़ गवाह आहे पाकिस्तान जी त
त उन्हनि खे कीअं आंदो वियो ऐं खोड़ सालनि खे पीपल्स पार्टी जे साम्हूं हवा भरी वई जेके बि इलेक्शन थिया, पर पीपल्स पार्टी खे कॾहिं बि इहा सपोर्ट न मिली आहे ऐं न ई असां इहा सपोर्ट जी उमेद रखंदा आहियूं, न ई असां घुरऊं था पिया। वॾी महिरबानी। असांखे अलाह जी महिरबानी खपे ऐं अवाम जेको फ़ैसिलो करे, असां अवाम जी अदालत में वेंदा आहियूं ऐं उतो ई जेको थींदो आहे वोट जी जेका इहो पर्ची आहे उहो जेको फ़ैसिलो कंदी आहे, असां उन ते यकीन कंदा आहियूं। वॾी महिरबानी मोहतरम जनाब सैयद नासिर हुसैन शाह साहब, सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान जो पॉइंट ऑफ व्यू आयो त वोट जी पर्ची सां इक़्तिदार मिलणु खपे ऐं वोट जी पर्ची सां ई खटे करे इक़्तिदार जे लाइ अची असेंबलियुनि में जमहूरियत में हल आहे ऐं लेवल प्लेइंग फील्ड सभिनी खे मिलणु खपे। जीअं चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बि चयो आहे त असां हमेशह वक़्त ते इलेक्शन जी डिमांड कई आहे, बनस्बत ॿियनि सियासी जमातुनि इहा कोन कई आहे। इन सां गॾु ईंदो इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।